हिते वठी आयो है तो तू हिन डायण के भाकुर पाई ऐं मूंखे साड़ाई मां वेठी सड़ा जेकॾहिं एड़ी गाल हुई ना त मूंखे तू ते मारे अची हां हेॾे न वठी अची हां। शबाना मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। के भी अलाए छा थी वियो आहे सॼो ॾींहुं किरकिर अथस जो ज़िद ॿधियूं वेठो आहे मां त हिते जरी थी पवंदसि मूंखे पंहिंजे घर वठी हल। न न तू अञा हिते भले रहो अञा वठिए नेठे न चोर खे रहल सहल घर में जेके टपड़ आहिनि न उहे बि चोराए वञे ऐं अॻोपो सभाई थे सुञी। वे सभाई वे अल्लाह के मन अकुल सिख ई घर रुगो तुंहिंजो न आहे शबाना जो भी हिन घर ते हक आहे ऐं तव्हां ॿिन्ही जो घर आहे। हा हिन दादली जो हक आहे। हा ज़फर साहब ही तव्हांजे पसंद जी शादी जो आहे पर ॻाल्हि ॿुध ज़फर ही घर मुंहिंजो आहे बाबा मूंखे लिखी ॾिनो आहे ऐं जे ही माधुरी ही तोखे एॾी प्यारी आहे न त वञी पंहिंजे घर विहारीस वञी हुते पूजा करीस छो ॾिनी अथई पंहिंजी जॻह इनायत वारनि खे किराए ते उथारणो उन्हनि खे। सभाई तूं हाणे सफ़ा अचरी थी वई आहीं छा मक़सद आहे तुंहिंजो त अहिड़ियूं ॻाल्हियूं करे शबाना खे बदज़िन कंदीअ हा चोरी तूं बि हथ सां मोचड़ा घुरी थी वठी छा जो तुंहिंजो घर आहे मां त चवां अहिड़ो चंबो हणंदोसां जो सॼी ज़िंदगी यादि कंदीअ छा जी ख़बर आहे मूंखे त लॻे थो त इहा सॼी शरारत इन हाणे नोरीड़े जी आहे मोतबर आहे साईं। अदा नाज़ण खां वञी उन खां पुछ कि ही घर बाबा मूंखे ॾेई वियो आहे मूंखे। हा साईं नाज़ण खां पुछां भाव थई भलो अड़े जेकॾहिं पिणे जी जाइ ते इहो नोरीअड़े मुहांडो इहो नाज़ण मरे हा न त इन सॼी ग़रीब आबाद तां डोल लही पई आहे सभु सुख जो साह खणंदा। शबाना छॾ हिन जी ॻाल्हियुनि खे हीअ रुगो चरी न आहे पर धू चरी आहे चरिया खरिया अची असांजी सभु घाटे में लॻा आहिनि तूं हिन ॾे ख़्यालु न कजांइ अड़ी सभाई मां थो कयां ख़्यालु ऐं इज़त थो कयां तूं वञे थी मथे ते चढ़ंदी बाक़ी आहे त रुगो हिकु धक जी महिमान जानी तूं छॾ हिननि जी ॻाल्हियुनि खे तूं हीअं कर पंहिंजे हथनि सां पाणी पियार घणा ॾींहं थिया आहिनि तुंहिंजे हथनि जो पाणी कोन पीतो आहे बाक़ी हिते त साल ॾेढ में मुंहुं ई कोन धोतो अथई। हा तूं वञ मूंखे भलाए कहिड़े नाग खाधो जो तोसां शादी कयमि तोखे को ॿियो मिले कोन पियो मूंखे का लभे ई कोन पई। वॾी ॻाल्हि आहे हाणे तोखे पाणी बि शबाना पियारे अले छा कयो अथई हिन छोरीअ तोखे ॿ अखर छा पढ़ी आहे हाणे मूंखां भली थी वई आहे मां चवां थी ज़फर ॾाढो पछताईंदे ऐं हिन ॾाइण खे मुंहिंजे घर मां कढ आउं चवां थी मुंहिंजे घर मां हिन ॾाइण खे कढ। अड़ी वॾी ॾाइण त तूं आहे सभाई सॼो ॾींहुं बदक वांगुरु वते थी ट्रा ट्रा कंदी हाणे घणी ॻाढ़ी न हण त अहिड़ो कंदोसां जो यादि कंदीअ या छिके काकड़े मां ज़बान कढंदोसां मां वतां थो ख़्यालु कंदो हीअ वञे थी घाटे खां चढ़ंदी छो न मथे ते चढ़ा तूं सदाई मूं ते रोब कयो थो अची छा ज़फर मां तुंहिंजी ज़ाल न आहियां मुंहिंजो तो ते को हक़ न आहे पाणी बि तोखे शबाना पियारे ऐं मानी बि तूं शबाना सां खाई छो ॿुधाए मुंह में कहिड़ी ख़राबी आहे खाली तुंहिंजी ज़ाल शबाना आहे छा मां तुंहिंजी नौकराणी आहियां मुंहिंजो को हक़ न आहे छा मां तोसां शादी करे ग़लती कई हुई ज़फर तो मूंखे इहो सिलो ॾिनो आहे मुंहिंजी मोहबत जो अरे मां त सॼी ज़िंदगी तो लाइ दुआऊं कंदी हुयसि अल्लाह खे चवंदी हुयसि अल्लाह साईं मुंहिंजो सभु कुझु मुंहिंजे ज़फर खे ॾे ऐं तो मूंखे छा सिलो ॾिनो आहे ज़फर इहो मुंहिंजी मोहबत जो सिलो आहे ज़फर तोखे जेकॾहिं मां नथी वणा त ईअं कर पंहिंजे हथनि सां मूंखे घुटो ॾेई मारे छॾ त जीअं मुंहिंजी बि किनी ज़िंदगी मां जान छुटी पए मरी वञा ज़फर मारे छॾ मूंखे मारे छॾ न रो अलाह न रो ॻाल्हि तूं मुंहिंजी सुहिणी ज़ाल आहीं मुंहिंजी सुठी ज़ाल आहीं भला हाणे शबाना बि त मुंहिंजी ज़ाल आहे हा हूअ मुंहिंजे सिर जो साईं आहे ज़फर छा तू मूंखे इन जे लाइ हिते वठी आयो है त तू हिन ॾाइण खे भाकुर पाई ऐं मूंखे साड़ाई मां वेठी सड़ा जेकॾहिं एड़ी ॻाल्हि हुई न त मूंखे तू ते मारे अची हां
हेॾे न वठी अची हां। शबाना मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। वञड़े ॿ शादियूं कंदासीं त हे अशर त थींदो न। मां बि छा कयां। पाड़े में कत्ल थियो आहे, ॿिए कंहिंजो बि बयान कोन्हे, सिर्फ़ असलम पातो आहे। ॿियो को वाही कोन्हे जो ॿुधे। ख़ुदि कूंज जो बयान कोन्हे। शमी नाले छोकिरीअ खे ज़ख़्मी बि कयईं, उनखे तव्हां लेटर बि ॾिनो अस्पताल जो। उनखां बयान वठण में मुनासिब न सम्झो आहे तव्हां। तव्हां जहिड़े ऑफिसरनि जे करे त माण्हुनि जो इंसाफ़ था वेसा खॼी वियो आहे। मोहम्मद अली खून मां त मुड़। किथे आहिनि उन ॿिन्हिनि जा बयान? तूं नाली जो सबूत ॾिनो आहे। सर मां वियो हुयुसि, पर कूंज ऐं शमी को बि बयान ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। कूड़ था ॻाल्हाईं। पुलिस दर ते वञे ऐं माण्हू बयान न ॾियनि, नामुमकिन आहे इहा ॻाल्हि। जॾहिं त संदसि घर में हूंदे आसान क़त्ल थियो आहे, इहा जांच बिल्कुलु दुरुस्त न आहे। पर सर मां त नसरू वटि वियो आहियां। ममल खे सुञाणी? मशहूर औरत आहे ग़रीबाबाद जी, उनखे सभु ख़बर हुजणु घुर्जे। उहा ॿुधाईंदी त जावेद सां कूंज जा केतिरा तालुकात हुआ। मोहम्मद अली हुनखे प्यार में पंहिंजो कर, पोइ उनखां प्यार में बयान वठ। मिस्टर मोहम्मद अली, इहा जांच हाणे मां पंहिंजो पाण कंदुसि। खाना हीअ वरी नई मुसीबत काॾां अची कड़की आहे। मूंखे त हे शाजीअ जो बि पीउ थो लॻे। सर कल्याण साहब अहिड़ो माण्हू न चई। इहो कयो गद कीअं कयो गद कीअं, मां सुञाणींदो आहियांसि। हनुमंद ॿुध त किथे नसरू त कोन मिलियो अथसि। भाया तो ज़रूर मिलियो हूंदुसि पुट खे बचाइण जे लाइ, पर कोन बचंदो। वॾा ईअं थो लॻे त कल्याण साहब कुझु घणो मालूम करे वरितो आहे, तॾहिं त माइन जा नाला पियो वठे। सर कल्याण साहब अथव ख़्याल वारो माण्हू। बाक़ी हल त मुमल ॾे हलूं था, ॾिसूं उहा कहिड़ा थी हवाला कटे। भलो सहारो खणी त हू मुंहिंजो पुट असलम मूंखे छॾाए ॾे। अदी वाकई खून भी त शमीअ कयो आहे, त लोड़े भी शमी। असलम छो लोड़े? इहो हिकिड़ो त पुट आहे मुंहिंजो हिन दीन दुनिया में, हिन खां सिवा को मुंहिंजो ॿियो सहारो कोन्हे। शमी तूं आख़िर ज़िद ते छो चढ़ी बीठी आहीं? हां छा मक़सद आहे तुंहिंजो? मूंखे ॿुधाए न, या मूंखां को बदिलो वठण थी चाहीं? तूं साफ़ साफ़ ॻाल्हि छो थी करीं? ज़फर, हिकिड़ो ई तूं आहे जंहिंखे मां पंहिंजे सिर जो साईं सम्झो, ऐं तूं मूंखे धारनि वांगुरु मारे उस ते उछलाए छॾियो। यार वो मासूम छोकरी, उनके प्यार ऐं मोहब्बत जी कहिड़ी ख़बर बाबा। इहो न जेको गुमान तोखे दिमाग़ में वेठो आहे तोखां लहे ई नथो। बाबा मां दावा सां थो चवां त इहो छोरो घर में घिड़ियो आहे ऐं छोरियूं विड़ियूं अथसि, न त इहो खून कोन थिए हा जेकॾहिं छोरियूं ॿधल हुजनि सां त। बाबा खून त शमी कयो आहे न, हुनखे त रहंड बि कोन्हे, न को कुछे पुछे थी। न नाज़ण कर न, कंहिंमें हिम्मत आहे जो ईअं कंहिंजे घर में घिड़े। त पोइ भला छा सोचियो अथई? छा वरी छा दा? शमी ये ख्वाब न लाए त मुंहिंजो पुट कूंज सां शादी कंदो। कान कंदीस मां पंहिंजे असलम जी शादी ने सां, या खरियल छोकरी जावेद सां। न दा न, भले कुछ भी थी वञे मां शादी न कराईंदीस असलम जी ने सां। अरे न तहां त मायूं मुंहिंजो मथो ख़राब करे छॾियो। को ज़ैतून जो तेल हणाया त को मुंहिंजो को मग़ज़ चाहे थी। मां त चवां थो त ख़ुदा मायुनि खे पैदा कयो छो? न को अथव का सम्झ, न को अमझ, पिती या ताजी पटराड़ पई। छाजी खरियल बाबा, कैसा करियल? तुझी बि खोपड़ी उल्टी थी वई अला चए सरीला। सम्झ त तोखां सालनि खां छॾाए वई। मूंखे त इहा ख़बर कान थी पए त इहो प्यारो ख़ान तोसां कीअं पियो थो निभाए। बाक़ी त मुंहिंजी जाइ कान। अदा नाज़र, तू त सदाई मुंहिंजे मथां चिड़ियो वेठो है। इहा कावड़ तुंहिंजी मूं तां लहे कान थी। मूंखे त तुंहिंजी सम्झ में ई नथी अचे। भला इहो त ॾस,
कहिड़ो वास्तो आहे तुंहिंजो इनायत वारनि सां जो हरू भरू इहो किन खणी मुंहिंजे मथे में तो हणाई? हाँ इहो किन वरी मुंहुं खणायो त मां माइटीअ जे लाइ त मिंथुनि जो ठका पिए पियो, इन माइटीअ जे लाइ हरू भरू मूंखे बि खणी केलियो। हाणे जंहिंजे इहो किन आहे त खण कसम रख नूर ते हथ त थी तां थी, बाक़ी पर पुट त माण्हू बादशाहनि खे बि पिया घटि वधि ॻाल्हाइनि। अदा जॾहिं खां इन निभाॻीअ जो नालो मुंहिंजे पुट सां जुड़ियो आहे न, तॾहिं खां मुंहिंजो पुट त टोलाकनि में अची वियो। हाँ हूअं त सही मसीद वसायो वेठो, घणा दफ़ा जेल जी दाल खाई आयो, इहो चोरो त ॿार हुई जेल में आहे। अॻे वरी कहिड़ो लैंड क्रूज़रनि ते घुमंदो जो हाणे निभागो थी वियो। इहो निभागो आहे, चंडो आहे परे नंबर जो। बाबा पेर न भाईस पेर। वाह ता नाज़ण वाह, तूं मुंहिंजे पुट खे निभागो थो चई? अहिड़े सालिए पुट खे जेको तव्हांजे राज जे ख़ातिर फाही चढ़ण लाइ तयार थी वियो आहे। वाह जो तुंहिंजो फ़ैसिलो आहे साईं, मुंहिंजे पुट खे निभागो थो चई? इहो मां कोन सहंदो साईं। बाबा मूंखे सभु ख़बर, सभु ख़बर आहे। इहो नसरू ख़ान सां मिली सॼी उमिरि ग़रीब बाबा जे मथां कहर केराई। हाणे जे 7 क्वा काई ॿिली हली आहे हज ते। ज़रीना छो थी रूबरू मुंहिंजो वात खोल लाइ। ॿुधो अथमि त शमीअ ई कूंज पुलिस खे बयान ॾियण खां लवाए वयूं ऐं चवनि थियूं त असांजे मथां दबाव आहे, बयान कोर्ट में ॾींदियूंसीं। नसरू अहिड़ो कुझु आहे त न? असांजे बचे सां निसरो कहर थियल आहे, खून कथुरी लिकड़ा न आहिनि। छा बि हुजे, पुट त मुंहिंजो कुसिजी वियो न, हाणे छा थींदो? हू वापसि त कोन वरंदो न। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, छा असां एतिरा वियल आहियूं जो असांजो बच्चो कुसिजी वञे ऐं असां हथ हथ ते रखी वेही रहूं? जेकॾहिं तव्हां ॿई ॾेई वठी बीही रहिया हो त मां हाज़ुर आहियां। जावेद जो पलांद मां कंदुसि मां। तव्हां रुगो एतिरो कयो जो मूंखे अंदरी हालत जी ख़बर पवे। नसरो असां जूं बाहूं वाढनि कोन वॾियूं आहिनि। पलांद हिकु त छा, पर ही करीमदाद 100 करे सघे थो, 100। पर ॾोही आहियूं ऐं ॾोहनि जा पलांद कोन ॻाइबा। हल्क खिलंदी। छा चवंदा त ग़रीबनि ते था ज़ोर आज़माई कनि? चवीं छा थो? ये ग़रीब आहिनि? हाँ? जावेद खे ॿाहिरों केले अंदर वञी मारियो अथनि, उहे ग़रीब आहिनि? मुंहिंजे भाउ इमुअ खे मारियो न, उहे ग़रीब आहिनि? अरे ये ग़रीब न आहिनि, अंदर केले खणी वञी मारियो अथनि। खेर हाणे इन ॻाल्हि खां त इनकार कोन्हे त छोकिरे जी लोह लॻल ई, पर पोइ बि मारियो त अथनि। पर दिलावर चए थो त हू अंदर हुयो ऐं मां ॿाहिरि बीठो हुयुसि। असलम बि ॿाहिरि, दिलावर बि ॿाहिरि, त पोइ कंहिं जो कासे शुकर खे धकायां, कंहिं छुरियूं हलायूं? माना हथ सां घुराए मारियो अथनि न। कुझु अदा सम्झ। ॻाल्हि में कुझु आहे त सही। छा आहे? लिकंदी कान, नेठ ज़ाहिर थी। यादि करे छॾ नसरू, जावेद खे घुराए मारियो अथनि। त यादि करे छॾ नसरू, करीमदाद जो वेर कारीगर जो वेर। ओए करीमदाद खे कंहिंजी बि ज़रूरत न आहे। पंहिंजे पुट जो पलांग गाए वॼाए वठंदुसि। वरी बाबा जा 20 खून करे पोइ साह खणंदुसि। हाली चुप आया। ज़फर साहब कुझु तव्हां रोशनी विझो त माई शमी ऐं कूंज छा थियूं चवण चाहिनि, जो हुन जूं ॻाल्हियूं ॿुधी मास्टर नाज़रण तो कंधु ई झुकायो आहे। मूंखे त तव्हांजे रवैये मां इहे शक था पवनि त खून नाक थियो आहे। साहब खून हक़ ते थियो आहे या ना हक़ ते,
मूंखे ख़बर न आहे। अरे बाबा पोइ बि ॿुधी चुप थो करीं। सफ़र खान मूंसां खुलंदे त फ़ाइदे में वेंदे, छो जो इमू वारे क़त्ल केस में मां ई तुंहिंजी जान छॾाए सघां थो। अहिड़ा सबूत ॾेई तुंहिंजे मथां न सिर्फ़ उहे इल्ज़ाम ख़तम थींदा, बल्कि असली माण्हू बि सज़ा भोगींदो। मूं सम्झो कोन साहब। तूं रुगो सही जांच कर ऐं पोइ सोचे सम्झी मूं वटि अच त असुल ॻाल्हि छा आहे। न त असां वटि सभई तरीक़ा आहिनि। मूंखे शक आहे त असुल खूनी असलम न आहे। कंहिं कयो आहे ऐं छो कयो आहे, असुल राज़ खुलणु घुर्जे। सर ज़फर खे सम्झायो, उनजो दिमाग़ अॼुकल्ह माइंड तमामु घणो आहे। पर साहब ज़िंदगीअ जो सुवाल आहे तुंहिंजी ऐं असलम जी। छा पियो थिए? मूंखे असुल ॻाल्हि खपे। ठीकु आहे साहब, मां कोशिश कयां थो त इहा जांच कयां। सर ज़फर छा जांच कंदो? वो 3 शादियुनि वारो आहे, चौथी शादी जी तलाश में आहे। उहो असांजी छा जांच कंदो? बाबा ख़ैर त आहे। अॼु मायूस नज़र थो अचे, पर अॻे त कॾहिं मूं तोखे अहिड़ो उदास न ॾिठो आहे जहिड़ो अॼु। इहा ई त तात आहे त तूं जेल में आहीं। ॿाहिरि हुजे त गणती गाटो खयो बीठी हुजे। जितां बि लंघंदो आहियां न का गणती का मजबूरी लीलट कंदे नज़र ईंदी आहे। उॿाट में पइजी वेंदो। बाबा असलम, अॻे कॾहिं तूं फाही कोन चढ़ियो हुई, कॾहिं बेॾोही कोन फाथो हुई। हाणे तूं बेॾोही फाथो हुई तॾहिं त उदास आहियां न। बाबा ॿाहिरि छा थो वहे वापरे मूंखे त का ख़बर न आहे, पर भुणक ॿुधां पियो शमी बयान कोन थी ॾे। हीउ छा पियो थिए बाबा? बाबा असलम, असां था चाहियूं त तूं इहो खून पंहिंजे कुल्हे खण, त जीअं हिन ग़रीबाबाद ऐं असांजी राज जो नामूस बचे। शाबस आहे तोखे। पर बाबा असलम, कूड़ा या सच्चा कूंज जा तालुक जावेद सां ज़रूर हुआ। ॾिस न बाबा, कुझु त हो, हू हुज्जत सम्झी ईअं ई अंदरि हलियो आयो। जे हुज्जत न हुजे सां कीअं अचे हा अंदरि? ऐं तोखे त ख़बर आहे शमी त हूअं ई नसरू ते कावड़ियल हुई। जीअं जो जावेद अंदरि आयो हणी मारे विधईंसि। इत्तेफ़ाक़ थियो त छुरी जिगर कटे वियसि। हाणे शमी जो ज़िद आहे त असलम जी शादी कूंज सां थिए। असल हक़ीक़त इहा ई आहे। शमी चवे थी त अदा असलम जी शादी जेसिताईं कूंज सां न थींदी तेसीं ताईं मां बयान न ॾींदमि। कहिड़ो बयान ॾींदी त खून मूं कयो आहे, असलम न कयो आहे। बाबा ही छा पिया चओ? केर बि हुजे औरत मां ईअं करणु कोन ॾींदुसि। बाबा इहे मायूं हुरतड़ियूं आहिनि। माणे शमी खे क़ुरान ॾिनो आहे ऐं मुबारक बि ॾिनी अथईंसि। मथां कूंज थी चए इहो खून मूं कयो आहे। छा कयूं? मां त मुंझी पियो आहियां। ऐं माणे वरी चए थी असांखे इहा कूंज न खपे, मां हिन जी असलम सां शादी न कराईंदसि। बाबा माना थी सभु अजायो बेसबब पियो जेल काटिया न। बाबा ॾुख त हिन ई ॻाल्हि जो अथमि त शमी ऐं कूंज हिक ई निकितियूं। हाणे रब खे भारत आहे, ॾिसूं त छा थो थिए। हिन घर के अलाए कंहिंजी नज़र लगी वई। अलाए किथां मोह जावेद घर में घिरियो, अलाए किथां शमी आई। असांजी त रात बि वई, ॾींहुं बि वियो। मामा मां ख़ुदा जे वास्ते शमीअ खे घरां गॾु मुंहिंजे घर खून थियो आहे, मां मोह ॾींदसि बसि। शमी जो पलांद रहलो नसरू ॾे उहो वरितो अथई। भला बग़ैर इशारे जे कोई ये घर में ईंदो आहे? इहा सॼी हरकत शमी ऐं कूंज जी आहे। पर बच्चो घुराए हुनखे हथ सां माराए असलम खे फासायो अथनि। सारे समाज लय सबक बड़ी
परी बाबा कहाँ